सचो सतराम। पांच साहब विस्पतवार नामदान जी शुभ अवसर पे उन्हीं सचे साईं जी रहमत पायण के लाए सनंदावन में आई। सोड़ी प्यार भरी घड़ियों में सब भावरन बहनरन ऐसी संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना ऐ वादा। विस्पतवार नामदान बिन्ही जो अटूट बंधन मिली जो वो मिलाप जो मालिक यानी ईश्वर तक ताई पहुंचा है। विस्पत यानी गुरुवार गुरु बृहस्पति जो भी सचे साईं जो जन्म जो दी उन सचे साईं और गुरु खाई नाम दान थी दो या वरबो आए। नामदान जो मकसद है जिको पान जहड़ो बनाए आमतौर असल दान जो लफ्ज इस्तेमाल करना है दान यानी मालिक के भेंट करा ईश्वर के भेंट करा सतगुरु के भेंट करा। जगत असा केतरनि रूपन में केतरनि तरीक़नि सां भेंट कंदा आहियूं या ॾींदा आहियूं या वठंदा आहियूं। ऐं जीअं हर खाधो वो प्रसाद या भंडारो न थींदो आहे उन जो हिकिड़ो पंहिंजो महत्व आहे। जेकॾहिं असां सचे साईं जे द्वार ते ईंदासीं मंदर में वेंदासीं कंहिं संत ॾे वेंदासीं त पोइ उते असां जेको बि मिलंदो उन्हीं खे भंडार चवंदासीं उन्हीं के प्रसाद चवंदासीं। पर जेकॾहिं
ऐं उते जेको बि भंडारो कंदासीं या कराईंदासीं या ॾींदासीं या वठंदासीं कुछ भी, उनजो महत्व या उनजो फल वो जेतिरनि खे खाराईंदासीं उन्हनि सभिनी जो पुण्य असांजे खाते में ईंदो। ऐं उन सां गॾु उनमें जेका पवित्रताई हूंदी, उनमें जेका भावना हूंदी, उनमें जेका सच्चे साईं जी श्रद्धा हूंदी, उन जेको प्रेम हूंदो, उनमें जेको प्यार हूंदो, वो जेको असां आवाज़ खे थोरो सिधो कर घटाएसि, उनमें जेको प्यार, श्रद्धा, विश्वास, वो सब कुछ हूंदो। वो जेतिरो असांजे अंदर के शुद्ध पवित्र कंदो, ऐं वो जेतिरी उन सच्चे साईं जी रहमत सभिनी खे मिलंदी, वो प्रसाद या भंडारो वठण में, उन सॼे फल जा भागीदार थींदासीं। पर जेकॾहिं उहो ई खाधो उनखां कई गुना वधीक ताम, कई गुना वधीक बेहतर अंदाज, कई गुना वधीक रोब ताप अहंकार, मां एतिरो कुछ कयां थो, कई गुना वधीक सुठनि कपड़नि में, कई गुना वधीक पंहिंजे ॾेख में असां का दावत कयूं, छा उनखे भंडारो चई सघूं था? छा उन्हीं जो कोई फल मिलंदो? छा उन्हीं जो कोई असांखे पुण्य मिलंदो? छा कुछ भी ना। अञा थी सके थो थोड़ी उन्हीं में किथे ॻाल्हाइण या कुछ करण या कुछ अहिड़ो करण, अहिड़ो कुछ इस्तेमाल करण जैसा पाप तो थी सके थो, पर पुण्य मुश्किल थींदो। तंहिंजे करे हर एक जगह जो, हर एक खाधे जो, हर एक तरीक़े जो, हर एक अंदाज जो पंहिंजो पंहिंजो पुण्य ऐं तौर तरीक़ो हूंदो आहे। साॻे नमूने जेको भी कुछ असां ॾींदा आहियूं या वठंदा आहियूं, उहो बि सभु उन वांगुरु, जे घर जो खाधो हुजे, के होटल जो खाधो हुजे, कंहिं दावत जो खाधो हुजे, कंहिं भंडार जो खाधो हुजे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो फल, पंहिंजो पंहिंजो पुण्य आहे, पंहिंजो पंहिंजो पाप आहे, जेको भी कुछ आहे। साॻे नमूने असां जेको कुछ ॾींदा आहियूं, उन्हीं जो बि या वठंदा आहियूं, उनजो बि पंहिंजो पंहिंजो फल हूंदो आहे। ऐं दान जो मक़सदु हूंदो आहे जेको पाण जहिड़ो बणाए। दान जो मक़सदु हिकिड़ो ई थींदो आहे, पाण जहिड़ो बणिजणु। ॿी थींदी आहे शेवा, टियों थींदो आहे सहयोग, ऐं चौथो थींदो आहे जान छॾाए, पंजो थींदो आहे भीख, छहों थींदो आहे सफ़ा इनकारी थिया। ऐं सभिनी जो पंहिंजो पंहिंजो फल आहे।
सभिनी जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। दान जो मक़सदु आहे पाण जहिड़ो बणाइणु, ऐं दान जो लफ़्ज़ सिर्फ़ ईश्वर, सदगुरु, कंहिं संत या कंहिं मंदर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। दान हमेशह ईश्वर जे नाले ते, माना ईश्वर खे नाले ते, ईश्वर खे भेंट कयो वेंदो आहे। ॾिसंदा आहियूं ईश्वर खे ज़रूरत कोन्हे हूंदी, जॾहिं बि उहो ॾियण वारो हूंदो आहे उन खे ज़रूरत कोन्हे हूंदी, पर सभ खां वधि दान भॻवान जे मंदर ते चढ़ंदो आहे, सभ खां वधीक उनखे ॾियण जी कोशिशि कंदो आहे। केतिरा तबसरा थींदा आहिनि, केतिरा ॻाल्हाईंदा आहिनि, भई अजायो वेंदो आहे, छा कंदो आहे, ग़रीबनि खे ॾियो, ॿियनि खे ॾियो, हे कमु करायो, विञाईंदा पिया आहिनि, केतिरियूं केतिरियूं ॻाल्हियूं मंदर जे ख़िलाफ़ हलंदियूं आहिनि। उनजे बावजूदि हुनजो दान वधियो आहे या घटियो आहे? छाकाणि त असांजी आत्मा उन सां जुड़ियल हूंदी आहे। दान जो मक़सदु हूंदो आहे उन जहिड़ो थिए। दान ॾियण जो मक़सदु आहे उन जहिड़ो बनो थियणु, जहिड़ो उहो आहे तहिड़ो मां थिया। आत्मा चाहींदी आहे मां परमात्मा में लीन थिया, उन सां थिया। इन करे दान जो मक़सदु हूंदो आहे उन जहिड़ो थिया। पर जेकॾहिं असां उहो दान ईश्वर, सदगुरु, शांति आहे उनखे ॾींदासीं, इन जो मक़सदु आहे उहो असांखे पाण जहिड़ो करे असां उन वांगुरु थींदासीं, असांजी भावनाऊं ओड़ियूं जुड़ंदियूं, उन वांगुरु थींदासीं। पर जेकॾहिं उहो ई दान असां दान जे रूप में कंहिं भिखारी खे ॾींदासीं त पोइ भिखारी थींदासीं, छाकाणि दान जो मक़सदु आहे पाण जहिड़ो थियणु। भिखारी या घुरजाऊ खे दान न ॾिबो आहे। दान ॾिनोसीं माना ऊंधो करे छॾींदो किथे न किथे। तंहिंजे करे उन्हनि खे ॾिबो आहे सहयोग, उनखे ॾिबो आहे साथ, ऐं दान खां पोइ ईंदो आहे शेवा। शेवा यानी वॾनि सां हल। असां माउ खे, पीउ खे, वॾनि खे, बुज़ुर्गनि सां, चङनि सां असां उन्हनि सां कुझु कयोसीं, छा माउ पीउ खे असां दान ॾींदासीं? उनखे चवंदासीं माउ खे पीउ खे दान ॾिनोसीं? कॾहिं बि न। उन्हनि सां असां जेको बि हलंदासीं उहो असांजो शेवा जी श्रेणी में ईंदो, शेवा जे ॻणप में ईंदो। पोइ जेतिरी उनजे सां बहितर नमूने शेवा कंदासीं, ख़िदमत कंदासीं। शेवा जो मक़सदु छड़ो पैसो न हूंदो आहे, दान जो मक़सदु में सिर्फ़ु पैसो न आहे, हर चीज़, शेवा, भाव, प्रेम, तन मन धन जी कोई भी शेवा, जेके दान चो कोई भी दान असल तो सिर्फ पैसे से न वठो, हर तरीके से उन्हनि जी जेका शेवा कंदासीं, उहा जेका आशीर्वाद असांखे मिलंदी, उहा असांखे चमकाईंदी। सतगुरु या ईश्वर जहिड़ो थियणु चाहींदा आहियूं मान ॾेई करे, भई उन वारा गुण, उन बहितरियूं, उन चङायूं असांजे अचनि, असां ओड़ो चमकूं, असां ओड़ा थियूं। छाकाणि त असांजी आत्मा उन जहिड़ो थियणु चाहींदी आहे, यानी मोक्ष या मुक्ति पाइणु चाहींदी आहे, उन ताईं उतां आई आहे, उनमें समाइणु चाहींदी आहे। तंहिंजे करे उनजो मक़सदु दान आहे, वॾनि जी बहितरी शेवा, शेवा के सभु कई। उनखां बाद सहयोग,
ऐं सहयोग जो मक़सदु हूंदो आहे। साथ, मदद, बेहतर व्यवहार। भाई कंहिंजी मदद कर, कंहिंसां बेहतर हल, कंहिंजी घुर्ज खे पूरो कर। छाकाणि इहे फर्ज़ में शामिल हूंदा आहिनि। न को बुखियो को ॾुखियो उहो न हुजणु खपे। छाकाणि बुखे ॾुखे खे असां जेतिरो बहितर रखंदासीं ओतिरो असां पाप घटाईंदासीं, असां पुण्य खे वधाईंदासीं। छाकाणि त इंसान मजबूरी में कोई बि क़दम खणी सघे थो, चोरी करे सघे थो, खोट करे सघे थो, फिराद करे सघे थो, कोई ग़लति कमु करे सघे थो। ये सभु चीज़ूं मजबूरी जो बि। जेकॾहिं कंहिंजो पेट पूरो हूंदो, पेट पूरे मक़सद ज़रूरतूं पूरी हूंदियूं, त पाप छो कंदो, ग़लति छो कंदो? हिकिड़ो कंहिंजी नीयत ख़राबु हुजे उहा हिकिड़ी अलॻि चीज़ आहे, पर मां आम तौरु इंसान जेको बि आहे उहो न चाहींदो आहे। त जेको असां कंहिंसां साथ ॾिनोसीं, कंहिंसां बहितर कयोसीं, उनखे चङे रस्ते ते लॻायोसीं, उन ज़रूरतूं पूरियूं कयोसीं, त जेको ग़लति तरीक़े सां पाप करे ऐं उनखां वरी पाप न कयो, पुण्य करण खां पाप न करणु वधीक बहितर हूंदो आहे। जेको उन पाप न कयो उहो फल त असांखे मिलियो, पाप न कराइण जो फल त असांखे आहे। हलो पुण्य जो असां न सोचूं, पुण्य न कयोसीं, हलो ठीकु आहे, असांखे पुण्य जो न मिलियो, पर जेको पाप न थियो उहो त फल असांखे काफ़ी मिलियो, उहो बि कयूं न वधीक, पाप करण न ॾिनोसीं। जीअं CCTV कैमरा अॼुकल्ह लॻल हुजे ऐं काफ़ी जॻहियुनि ते त लिखियल बि हूंदो आहे, भई कैमरा जी अखि तव्हांखे ॾिसे थी, माना ख़बरदारी। भई कोई ग़लति करे, अगरि कोई फासे, कोई बदनाम थिए, कोई ग़लति थिए, या कंहिंसां कुझु ग़लति थिए बि सही, पर उन खां अॻु में उनखे सतर्क करणु, भई तूं न कर त हरू भरू बहितर आहे, पोइ नतीजो चङो न निकिरंदो। जेकॾहिं उन नज़र सां उन उहो पाप न कयो, हिकु त उहो पाप बचियो, जेको करे आहे वरी उनजो फल असांखे कई गुना वधीक मिलियो, असां उनखे बचायोसीं, असां उनखां बहितर कयोसीं, चङो हलियोसीं। उहो थींदा सहयोग, उहो थींदा साथ, ऐं उहो वरी पोयूं टे कैटेगरियूं जेके बि आहिनि, इहा ऐं भीख, इहा सहयोग साथ खे बहितर रस्ते ते आणणु, इहो असांजे संतनि उनखे परोपकार जो नालो ॾिनो। ऐं परोपकार लफ़्ज़ जेको आहे उहो टिनि लफ़्ज़नि जो बणियल आहे, पर उपकार। पर जी माना आहे ध्यारियो, ॿियो उप जी माना आहे पाण, पंहिंजो, ऐं कार जी माना आहे करम। यानी पराए कम खे पंहिंजो सम्झी करे करणु, ॿिए जो न। भई ॾिसण में ॿिए जो आहे, पर हक़ीक़त में ॿिए जो आहे न, उहो मुंहिंजो आहे। परोपकार करे ॿिए जे लाइ आहे ई न। परोपकार जो मक़सदु आहे जेको ॿियो यादि ई न हुजे, उन छा कयो, भई मूंखे छा करिणो आहे, पंहिंजो पाण खे ॾिसणो आहे। परोपकार जो मक़सदु आहे पंहिंजो कमु, ॾिसण में ॿिए जो ईंदो, पर हूंदो पंहिंजो। जीअं हिकिड़ो सा मिसाल वठूं, भई कोई शख़्स थोड़ो दुखी आहे, वो तकलीफ़ में आहे, कंहिं बि रूम में,
असांखे ॾिसी करे ॿुधी करे या उन ॿुधायो पंहिंजी दास्तान कयो कुझु बि असांजो नालो ॾियो उन असांखे कुझु चयो त अॼु ताईं असां ॾिसंदासीं घणो करे ज़रूरी न हमेशह पर ज़्यादातर जेतिरो पंहिंजो दास्तान ॿुधंदो आहे जेतिरो उन तकलीफ़ हूंदी आहे पर असांखे जेका पहुचंदी आहे उहा मदद कंदा आहियूं या सॼे जी सॼी करे छॾींदा जेतिरी असांखे पहुचंदी आहे असां हमेशह ओतिरो कंदा ऐं जेतिरी कंदा आहियूं असां उन एतिरा संतुष्ट थी वेंदा आहियूं एतिरो सुकून वारो थी त भई मां पंहिंजी ज़िंदगी में घणो कुझु कयो कुझु बहितर कयो असांखे बहितर लॻंदो आहे हाणे जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदासीं त जेका उन जी ज़रूरत हुई या घुर्ज हुई या उनजो दुख हुयो उहो लथो या न लथो उन सां असांजो वास्तो न रहियो पर उनखे ॾिसी ॿुधी या सम्झी करे असांखे उनखे ॾिसी करे जेतिरो असांखे दुख पहुतो असां उनजी ओतिरी मदद कईसीं ऐं उनजी उहा करे असां संतुष्ट थी वियासीं सुकून में चए भई असां पंहिंजो फर्ज़ पूरो करे ॾियोसीं सभु कुझु करे छॾियोसीं त जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदासीं उनजो दुख लथो या न लथो उन सां असांजो वास्तो न रहियो उनखे ॾिसी करे या ॿुधी करे या सम्झी करे जेतिरो दुख असांखे पहुतो असां ओतिरो लाथोसीं तो संतुष्ट थियासीं सुकून में आयासीं यानी असां पंहिंजो दुख लाथोसीं या उनजो दुख लाथोसीं जेतिरो दुख असांखे पहुतो अथव ओतिरो पंहिंजो पाण खे सुकून लाथोसीं उनजो लथो या न लथो उनजो त असांखे पतो बि कोन्हे उनजी तकलीफ़ कहिड़ी आहे उन सां असांजो वास्तो ई न रहियो यानी असां पंहिंजो दुख लाथोसीं जेको कुझु कयोसीं ऐं जेकॾहिं उनखे ॿुधी सम्झी या ॾिसी करे असां पंहिंजो दुख लाथोसीं त पोइ उन ते कहिड़ो अहसानु थियो उहो त असां पंहिंजो लाथोसीं उनजो कहिड़ो कयोसीं तंहिंजे करे उहो कमु जेको ॾिसण में ॿिए खे अचे पर हुजे पंहिंजो ठीक ही है फिर बे जले में कई आई ना अमेरिका जो सदर व्हाइट हाउस में हो पे पंहिंजी गाड़ी में वेंदे वेंदे रस्ते में हिकिड़ो तलाव या कुछ भी हुयो गिरचिड़ हुई उनमें मिट्टी हुई कुछ भी उनमें सूअर फाथो करो सूअर निकिरी पियो न सघे उनजो साह पियो वञे अमेरिका जो सदर जीअं ॾिठो हिकदमि पंहिंजी गाॾी में लथो ऐं जीअं हो व्हाइट हाउस वञे पियो सदर कोट वग़ैरह सभु पातल जीअं हिकदमि सूअर खे ॾिसी करे उहो तलाउ में पाण हलियो वियो कीचड़ में ऐं वञी करे उहो सूअर खे कढी आयो उनखे ज़िंदगी बचाई उनखे छॾे करे वरी साॻियो कपिड़ा पाए करे व्हाइट हाउस हलियो वियो त जीअं वियो त जेका पूरी मेंबर्स हुया उन्हनि उथी करे उनखे साड़ियूं वॼायूं आयो अच्छा हिन जो ख़्याल बि कोन हुयो बि ओड़ी ॻाल्हि ॾिसण में बि कोन हुयो जीअं हुते आयो त हिन पुछियो भई ताड़ियूं छा थियूं मां त हिकिड़े चयोसीं तव्हां रस्ते वेंदे सूअर खे बचायो त हेॾो चङो कमु कयो असांखे बिल्कुलु सभिनी खे एप्रिसिएशन थियो तव्हां हेॾो कमु कयो मूंखे सूअर एतिरो ॾुख में हुयो तकलीफ़ में तव्हां हुनखे जान बचाई उनजो त मूंखे पतो कोन उनखे ॾिसी करे जेका मूंखे तकलीफ़ थी मां त पंहिंजी तकलीफ़ लाथी को उनजी तकलीफ़ कोन लाथी मां पंहिंजो पाण खे ॾिठो तो हकीकत में सहयोग या साथ जो मकसद है मदद करणु
संसारी लफ्ज़ सहयोग या साथ, पर रूहानी जो लफ्ज़ परोपकार। परोपकार इन करे भई मां उनजे लाइ कयो ई न आहे। जेकॾहिं असां उनखे सहयोग साथ या मदद करे ॾींदासीं त पोइ इंसान जी हिकिड़ी नेचर आहे त जंहिंसां बि थोरी चङाई कंदो, कंहिंखे सलाह बि ॾींदो जेतिरी पहुतसि। जेकॾहिं साम्हूं वारो चङो हलियो त ठीकु आहे, पर जेकॾहिं कॾहिं उहो न मिलियो या नज़रअंदाज कयईं या कॾहिं थोरो उन कुझु चयो या वियो किथे उन इज़त न कई या कुझु बि थियो, काफ़ी अहिड़ा मौक़ा अची वेंदा आहिनि त पोइ वेंदी खोपड़ी घुमंदी, उनजो टेंशन थींदो मां सां एतिरो चङो हलियुमि, एतिरो बहितरु हलियुमि, लेकिन अॼु वरी ॾींहुं बि यादि कोन अथसि। मां हिन मौक़े ते एतिरो पकड़ियोमांसि, वरी हाणे पंहिंजो पाण खे कुझु सम्झणु लॻो आहे। तव्हांजो जेतिरी कई हूंदई, जेकॾहिं साम्हूं वारे थोरो ओड़ो जवाबु न ॾिनो त पोइ टेंशन, तनाव, क्रोध, उनखां बाद गिला, हिकु हिकु जॻह मां हीअं कयोमांसि, हीअं हलियोमांसि, हेतिरो कयईं, कल्ह को ॾींहुं विसरी वियो अथसि, कीअं अॼु पंहिंजो पाण खे कुझु सम्झे थो। तो जेको गिला जो घांगो, तनाव, टेंशन, क्रोध साड़ पालींदो, पोइ जेको पुण्य कयईं उनखां कई गुना वधीक पाप पंहिंजे सिर ते खणी चुको हूंदो। जेकॾहिं असां उहो ॿिए जो कमु सम्झी करे कंदासीं त पोइ उन पुण्य खां कई गुना वधीक पाप करण जा चांसिस हूंदा आहिनि। इन करे असांजे संतनि उनखे सहयोग जो नालो ॾिनो ई न, उनखे परोपकार जो नालो ॾेई छॾियो। परोपकार या ॿिए जो कमु पंहिंजो सम्झी करे, मां उनजे लाइ कुझु कयो ई न आहे, मां त पंहिंजे लाइ कयो आहे, मां त उन सच साईं लाइ कयो आहे, उन मालिक लाइ कयो आहे। उनजो बहितरीनु मिसाल, जॾहिं हिकिड़े चयो मुंहिंजा बचा बुखिया नी, वॻे साहब उनखे मुठी ॾिनी, वरी ॿिए चयो त मुंहिंजा बि उन थोरो उन ग़लति अंदाज़ सां वरितो भई कूर्स को वरितो भई हुयो अहिड़ो कुझु न, वॻे साहब उनखे बि साॻी मुठी ॾिनी, पर ॿिए खे लॻो त शायदि उनखे जेके सोने ऐं चांदी जा सिक्का वधीक आहिनि, मूंखे ट्रामे ऐं पितल जा सिक्का वधीक आहिनि, जॾहिं मुठ में उहा झोली बि आहे, भॻत साहब जेको वास्तो त कोन हो, पर मूंखे नियत पंहिंजी खाए पई, नियत जी ॻाल्हि हुई। तूं न उहो भरियल मुठ भॻत साहब ते मुंहं ते आई, ऐं भॻत साहब जो खून बि पियो, थोरो बेहोश बि थियो, पर जॾहिं हुन अखि खोली त हुन पहिरियों ई पुछो त भई फ़क़ीर किथे आहे, ऐं जॾहिं फ़क़ीर खे आंदो वियो त हुनखे किथे चयो तूं मूंसां ग़लति वहिंवार कयो, या हुन किथे चयो भई मां तोसां चङाई कई, उन ॿई लफ़्ज़ इस्तेमालु कोन कया। न त चए मां तोसां चङाई कई, तूं मूंसां कोई ग़लति हुनजो तो वहिंवार कयो, न त उनखे चए तूं मूंखे छो मारिया। अहिड़ो कोई बि बग़ल मुंहुं मुंहिंजो कोई लफ़्ज़ न निकितो, मुंहिंजे मुंहुं मां सिर्फ़ु इहो लफ़्ज़ निकितो, तूं राज़ी थी त मां पंहिंजे सच साईं खे इहा मुंहुं ॾेखारियां जो उन मूंखे चयो राज़ी थियो। ऐं उन जो हुकुम जेको हुजे तूं उनखे राज़ी कजांइ, मां तोखे राज़ी न करे सघियो आहे, इन करे कसूर मुंहिंजो आहे, तुंहिंजो त आहे ई न, भई तो ते त मुंहिंजो अहसान ई कोन्हे, मां तुंहिंजे करे कयो किथे आहे। मां जेको कयो आहे पंहिंजे मालिक खे मुंहुं ॾेखारण लाइ कयो आहे, तोखे मुंहुं ॾेखारण लाइ मां कयो ई कोन्हे, तोसां मुंहिंजो कहिड़ो अहसान आहे, जहिड़ो ई कोन्हे मुंहिंजो तोसां कोई, या तोजे लाइ मां कयो बि कोन्हे, हलो ठीकु आहे, ॾुख मूंखे तॾहिं थिए जॾहिं मां तोखे ॾिनो हुजे, तोखे मां ॾिनो बि कोन्हे, मां त मालिक जे वचननि खे ॾिनो आहे, उनजी आशीर्वाद खे ॾिनो आहे, जेको उनखे चयो आहे उनजे लाइ कयो आहे न, त पोइ उहो ॾुख न थींदो। ऐं
संसार जो असूल आहे। जॾहिं बि कंहिंसां चङो हलवो वो मौत चङी कॾहिं बि न ॾींदो, इहो असूल आहे। छाकाणि त कॾहिं बि कंहिंसां हलबो न जीअं असां इंसान आहियूं तीअं उहो इंसान आहे, यानी हुनजे अहंकार खे चोट लॻंदी त मां को वधीक आहे। इन करे कंहिंजी थोरी मदद करो, अॼु के दुआ थोरी ॾिनी आहे, हमेशह पेट ॾिनी आहे। कंहिंजी बि को मदद कबी आहे, पहिरियों लफ़्ज़ चइबो आहे यार वक़्तु आयो त मां बि तुंहिंजे कमु ईंदो। आशीष राजा या पेट सही भई अॼु मां ॾुखियो आहे, तूं ॾुखियो थी त मां बि तुंहिंजे कमु अचां, पोइ इहो अहसासु लहींदो। जेकॾहिं गहराई सां ॾिसो हक़ीक़त में पिटण आहे भई अॼु मां फाथो करणो आहे, सुभाणे तूं फास त पोइ मां तुंहिंजी मदद कयां। जेकॾहिं गहराई सां ॾिसो साथ त इहो ई आहे न। संसार में जॾहिं बि कंहिंसां साथ ॾिबो उनजी मौत उते मिलंदी। इन करे संतनि खे हिकदमि नालो परोपकार जो ॾिनो सचे साईं। भई ॿिए ते अहसान कयो ई न, जेको कयो पंहिंजो पाण ते। छाकाणि जंहिंजी मदद कयो था दुख लहे थो या नथो लहे, दुख जेको लहे थो त उनखे शुक्र में दुख लहण जो फल त तव्हांखे आहे न। जीअं भई जो पुण्य न आहे उनखे चङाई न कईसीं पर पाप न कयोसीं, इहो त कई गुना वधीक बहितर आहे। असां कोई कमु आहे कोई पाप वारो आहे, असांखे तकलीफ़ नथा ॾेई हलो पुण्य नथा करे सघूं, पाप न करूं, इहा बि त वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं असां कंहिंखे चङा लफ़्ज़ नथा ॻाल्हाए सघूं, इज़त नथा ॾेई सघूं, हलो कंहिं बोर्ड ते असां कंहिंखे इज़त नथा ॾेई सघूं, बहितर लफ़्ज़ुनि खे नथा ॾेई सघूं, हलो उहो असां पुण्य न कमायोसीं, भई असां भॻवान जी तारीफ़ न कईसीं या मालिक जी तारीफ़ न कईसीं, हेॾो पुण्य न मिलियो। पर कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए, कंहिंजी गिला करे, कंहिंखे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए, उहो पाप त न कयूं न, उन्ही पाप को तो पाण खे बचायूं, उन्ही पाप को बचाइण ते वॾो पुण्य आहे न। जेकॾहिं कंहिंखे आदर नथा ॾेई सघूं त कोई ॻाल्हि कोन्हे, पर कंहिंजो निरादर त न कयूं, कंहिंखे इज़त नथा ॾेई सघूं ठीकु आहे, पर कंहिंजी बेइज़ती त न कयूं न। तंहिंजे करे जेका चीज़ असां नथा ॾेई सघूं पर उनजो उबतर त पोइ बि न कयूं, आमतौर सां उबतर करे वई। इन करे संसार में सहयोग जॾहिं बि कंहिंसां कबो आहे कॾहिं कॾहिं उहो वधीक टेंशन जो बाहिस बणिजी वेंदो आहे। पर जॾहिं असां परोपकार जो नालो ॾिनोसीं, भई मालिक जे नाले कयोसीं, तोसां त असां कयो ई कोन्हे, बाबा तोखे जेको वणे कर, असांजो अंदरि मुस्कुराईंदो रहंदो, उहो थींदो आहे सहयोग। पहिरें नंबर ते हूंदो आहे दान, जेको असांखे मालिक पाण जहिड़ो बणाए। ॿिए नंबर ते हूंदी आहे शेवा, शेवा जा केतिरा ई रूप हूंदा आहिनि, केतिरनि सां ई हूंदी आहे। टे नंबर हूंदो आहे सहयोग, जंहिंखे सहयोग खे अगरि असां परोपकार में आणींदासीं त पोइ पंहिंजो कमाल करे ॾेखारींदी, उहा असांखे रहमत बख़्शींदी। टे नंबर हूंदो आहे मजबूरी खां, भई कंहिं तंग कयो, कंहिं परेशान कयो, भई ठीकु आहे ॾेई जान छॾाई, उनखां पोइ वरी उहो थींदो। पोइ वेंदा भीख, भई भिखारी आयो, भिखारी जो मक़सदु हुनजी ज़रूरत जेका आहे उहा पूरी कर, उनखे बि आदर सां इज़त सां। इन करे अॼु ताईं कंहिं भिखारी खे असां दर जे ॿाहिरों ॾेई ईंदा, ॾींदा असां उनखे बि आहियूं, उनखे बि रोटी ॾींदा, उनखे बि पैसा ॾींदा।
भिखारी के ॿाहिरि वञी ॾेई ईंदा, उनजी इज़त कंदा, उनजो आदर कंदा, उनखे बि ॾेई ईंदा। पर कंहिं संत कंहिं महात्मा खे अंदरि वठी ईंदा, उनखे ॿाहिरि कॾहिं बीहण बि न ॾींदा। जेकॾहिं असां हलो उन ॿोली में ॻाल्हायूं जेको आम माण्हू जी हुजे, हलो ठीकु आहे, उन्हनि खे चऊं जेके विश्वास रखंदड़ हुजनि या न रखंदड़ हुजनि, ॿिन्ही जो असां गॾियल कयूं था। हलो जेकॾहिं असां चऊं था असां भेंट त ॿिन्ही खे ॾियूं था, पैसो ॿिन्ही खे ॾियूं था, भेंट उनखे न चऊं, पैसा बि ॿिन्ही खे ॾियूं था, रोटी बि ॿिन्ही खे खारायूं था, पर हिकिड़े खे असां एतिरो इज़त सां, आदर सां, एतिरो शान मान सां वठी ईंदा आहियूं जो उनखे वठी अचणु पंहिंजो भाग सम्झंदा आहियूं। उनजो अचणु, उनजो सिर्फ़ु अंगीकार करणु या वठणु बि असां भाग सम्झंदा आहियूं। ऐं हिकिड़े खे ॿार ॾेई छॾींदा आहियूं, जॾहिं आहियूं त ॿिन्ही खे ॾियण वारा, हुनखे बि ॾिनोसीं, हुनखे बि ॾिसोसीं, फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे छाकाणि जेके वठी आयासीं उनजी नज़र, उनजी नियत, उनजी आशीर्वाद, उहा असांखे पाण जहिड़ो भराए यानी ऊचाई ताईं पहुचाए छॾींदी, रहमतुनि सां भरे छॾींदी। जंहिंखे असां ॿाहिरि ॾिनोसीं उनजो ॾिनोसीं उनखे बि सही पाए, पर उन जहिड़ो थियणु नथा चाहियूं। ऐं कम जूं चीज़ूं ॿई हूंदियूं, इहो मक़सदु न आहे असां हुनखे न ॾियूं, असांखे ॿिन्ही खे ॾियणो आहे। दान जो मक़सदु आहे जेको पाण जहिड़ो करे, माना दान असांजो अॻिते जो रस्तो आहे। जीअं असां हितो हलूं था, भई साम्हूं रस्तो आहे, भई साम्हूं जी रोशनी आहे, रस्तो खुलंदो ईंदो, रहमत मिलंदी वेंदी, आसीस मिलंदी वेंदी, असां रस्ता खुलंदा वेंदा, असां तरक़ी कंदा वेंदासीं, अॻिते वधंदा वेंदासीं मालिक तरफ़, कारोबार में, बिज़नेस में, भाग में, हर चीज़ में। दान जो मक़सदु आहे मालिक जी रहमत जेको सॼो रस्तो खोले करे अॻिते वधाइण जा द्वार खोले छॾे। पर जेकॾहिं असां अॻिते वधूं था, असांखे त अॻिते रोशनीअ वेंदा पियो, पोइ तो को वार त न करे, कोई पुठी में कुझु छुरो त न मारे, पोयों को हमिलो करे उनजो चाहे। इन करे असांखे पंहिंजे पोयों जो बि बचाव रखणो आहे, पोइता जो बि बचाव रखणो आहे। तरक़ी, कामयाबी, अॻिते वधणु, स्वर्ग जा द्वार खोलणु, इहे सभु मालिक जी रहमत सां वाबस्ता हूंदा आहिनि, उहे अॻिते जा रस्ता खोलींदा आहिनि। ऐं भीख या कंहिंजी मदद, उहो पोइते जा रस्ता खोलींदा आहिनि। माना पोयों असांखे जेको पोयों वार थींदो आहे उहो न थियणु ॾींदा। माना उन्हनि पोयनि जूं जेके दुआऊं हूंदियूं, आसीसां हूंदियूं, जेके उहे पोयों दुआ कंदा, आसीस कंदा, बाक़ी घुर्जा ज़रूरत वारा ॿिया जेके हूंदा उहे वरी पोयों हमले को बचाईंदा आहिनि। कॾहिं इंसान खे ॾुखियो वक़्तु अची वेंदो आहे, कॾहिं को तकलीफ़ ईंदी आहे, कॾहिं कहिड़ो मौक़ो ईंदो आहे, पोइ वरी उन जूं दुआऊं कढी वेंदियूं, उन जूं आसीसां कमु करे वेंदियूं ॿी मौक़े ते। इन करे उहो हिकिड़ी कहावत आहे न, भई सुञो पाण मरदो आहे, साए जो माल मरदो आहे, हिकिड़ी सिंधी जी कहावत आहे। भई सुञो पाण मरदो आहे, साए जो माल मरदो आहे। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे, सिंध जो मक़सदु उहो न आहे जंहिंमहिल आहे कुझु न, सुञ जो मक़सदु आहे जेको कुझु न करे, भई कंहिंसां को हले ई न। घणा अहिड़ा हूंदा नी जेके सफ़ा जहिड़ो माण्हू कुझु न थींदो, पोइ को पुञ कोई चङो कमु कंदा ई न, दुआ मिलियल ई न हूंदा आहिनि, त अहिड़ा मर्दा छा थींदो। साए जो माल मरदो आहे जेको हरियो भरियो हूंदो आहे। हरियो भरियो मक़सदु आहे जेको इज़त, शान, मान,
ऐं शान मान हमेशह ॿियनि सां चङो हलणु, बहितर व्यवहार करणु, कंहिंखे सुख ॾियणु, हर को उन में ई तारीफ़ कंदो न। पर जेॾो माण्हू पैसे वारो हुजे, जेॾो अमीर हुजे, पर हुजे सफ़ा उबतो, त केरु नेकी कंदुसि, कहिड़ो चङो थींदो। तंहिंजे करे साए जो मक़सदु आहे जेको सभिनी खे सुखियो सताबो रखे, पाण बि सुखियो सताबो हुजे, ॿियनि खे बि सुखियो सताबो रखे, ॿियनि खे बि ख़ुशियूं ॾे। पोइ जेको ॿियनि खे ख़ुशियूं ॾींदो, जेके आसीसाऊं मिलंदियूं दुख में, उहे दुखनि खां छॾाए वेंदियूं, जेके बि आहे बहितर व्यवहार। पोइ इन करे हिकिड़ी कहाणी आहे न, पोइ साओ थियण जी कहाणी आहे, जीअं सभु बेगराज जी वरदा। पर सच साईं जी शेवा कई पए। साईं जन खे चयो, हाणे हुयो सफ़ा ग़रीब, त नौकर हुयो। साईं जन जी शेवा में तो रात जो साईं जन खे आराम कर, शेवा में साईं जन चयुसि, पुटु बेगा आराम कर। चए हा साईं, इहो कोई शेवा में वेठो रहे। वरी साईं जन कुझु वक़्त खां पोइ पासो वरायो, वरी चयोसि, पुटु बेगा घड़ी खनि सुम्ह। चए हा साईं, शेवा में वेठो रहियो। वरी त साईं जन जीअं नेम जी माल वेठा, चयोसि सेठ बेगराज कुझु वेठो आहे, चङे नमूने सुम्हियो न, ठीकु वेठो आहे। उहो रंग लाइ छॾे, हुयो नौकर ग़रीब, कुझु बि कोन हुउसि। हुनजो सेठ बेगराज पुटु ख़ुशि आहे, तो सुबुह जो चए ठीकु वेठो आहे। पोइ सुबुह जो जीअं उथियो, जिते उहो कमु कंदो, उन जो सर तोखे नौकर हाणे तोखे बेमारी ॾियां था, ॾिसंदे ॾिसंदे जेकंबा जो अमीर क्षेत्र में थी वियो, एतिरो अमीर हुई छा थो। ऐं उन सेठ जो लफ़्ज़ उनखे अहिड़ो लॻो, उहो एतिरो पैसे में सेठ न थियो, पर ओतिरो नाम ध्यान शेवा में सेठ थियो। जेतिरो पैसे में सेठ, कई गुना वधीक रुहानियत में सेठ थियो। जॾहिं साईं जन संसार छॾियो, जॾहिं देर सां ईंदो, हमेशह पोयां थी करे मथो टेकींदो, चवंदो साम्हूं मां न ॾिसी सघंदो। उनको पूछो ते साम्हूं ते साईं जन जी तस्वीर, न मां साम्हूं साईं जन जो मां साक्षात रूप, बसि जेको आहे मां उहो दर्शन करूं। हिन में उनको पूछूं, चए उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं शल न अचे, जंहिं ॾींहुं मां सचे साईं जो साक्षात दर्शन न कयो, जंहिं मां रूबरू ॻाल्हाए था सभु कुझु पाण जेको ॿिया पहुचंदो। माना उहो जेको दान, जेको उनखे ॾियणु, शेवा उनखे अर्पण करणु, सतगुरु खे, मालिक खे, ईश्वर खे, उहा ऊचाई ते पहुचाईंदो, सभु रस्ता द्वार खोले छॾींदी। ऐं ॿिक वरी दुआउनि जा दर खोलंदे, जेको पोयों कोई कष्ट अचे, कोई ॾुख अचे, उनखे रोकण जी कोशिशि कंदी। त हुयो न हिकिड़ो सेठ, पोइ रस्ते सां वञे पियो, हुयो कंजूस, हुयो सभु कुझु जो वञे साए जो माल भरे, सुञो पाण भरे, उनजो हिकिड़ो मिसाल आहे हुयो बहितरीन। तो जीअं वञे पियो कुदरती हिकिड़ो वणिजे थो वेठो, चारण वारा हूंदा नी, शर्मा वेठो, हे तो वेठो घड़ी कर उन्हारो वेठो, घड़ी कर उन सां गॾु तो खिलियो। पुछे यार तूं खिले छो? चए शायदि मूंखे पखियुनि जी, जानवरनि जी ॿोली सम्झ में ईंदी आहे, उन्हनि ॻाल्हायो, उहो मां सम्झो। चए यार भई इहा ॿोली मूंखे बि सेखारे। मूं चयो न तुंहिंजे कम जी कोन्हे, तूं ॾुखियो थींदे, मां हर को थी वियो आहे, असांजो रोज़ जो कमु आहे, तूं किथे उबतो कमु न करे वेह। चए न न यार इहा मूंखे सेखारे। हुनखे ॾाढो चए, हुनखे चयोसि ठीकु आहे सिखा थो। हाणे जेको पखी ॻाल्हाए सम्झे करे हिकिड़े ॾींहुं वेठो हुजो, ॿ पखी वेठा वण ते ॻाल्हाइनि पिया। चई छा आहे? जेको सेठ जो घोड़ो आहे न, इहो हफ़्ते खां मरी वेंदो। चओ मरी वेंदो भई, घोड़ो मरंदो, भले पैसा वरी मुंहिंजा वेंदा, मां सुभाणे घोड़ो विकिणंदो आहे, वञी करे उनजो मरे, पंहिंजो छो मरे। वियो घोड़ो सुठो पैसनि में ॾेई आयो, जे विकिणी आयो, ख़ुशी में भई ठीकु आहे। ॾिसां हुन पखियुनि चयो आहे, पखियुनि खे पतो पवंदो आहे, जीअं आयो
कुदड़ थी वियो। 2 टे ॾींहं घोड़ो थियो, 8 ॾींहं पूरा थिया, घोड़ो मरी वियो। हाणे उनजो घोड़ो मरी वियो, हे ॾाढो ख़ुशि हो। अरे घोड़ो मोस, मूंखे पंहिंजा पैसा मुंहिंजा बाॾे मरिया, नुक़सानु मूंखे थिया। इन करे वरी 10-15 ॾींहं गुज़रिया। ॿिए ॾींहुं वरी ॿ पखी वेठा ॻाल्हाइनि पिया। चए छा आहे 11 ॾींहं में सेठ थी गऊ मरी वेंदी। हिन 11 ॾींहं वरी गऊ मरंदी। मूंखे हेॾी गयूं खे बि ॾाए छॾिणो। चौथे 5 ॾींहं वञी करे गांइ बि विकिणी आयो, त पैसा मिलिया। 11 ॾींहं गऊ बि मरी वई। पखी जी ॿोली वॾे कम जी थी। सभु कुझु अॻु थी ॿुधाए छॾे, अॻु में कॉन्शियस करे छॾे, हिन मथे ॿियो छा हुजे। ॾाढो ॿोली ते ख़ुशि खड़ो। वरी 20-25 ॾींहं थिया, वरी ॿ पखी ॻाल्हाइनि पिया। छा आहे 3 ॾींहं सेठ जी मुर्गी मरी वेंदी। 3 ॾींहं थियनि मां सुबुह जो सिज उभरण खां पहिरियों मुर्गी विकिणणो आहे। वियो मुर्गी जो मुर्गो विकिणी आयो। जीअं विकिणी आयो त 3 ॾींहं खां मुर्गी मरी वई हुते। ॾाढो कुझु करो यार, पखी जी ॿोली। उहो चए पियो तुंहिंजे कम जी कोन्हे, जेको हुते धनार खड़ो, हे त वॾे कमाल जी चीज़ आहे, मूंखे हेॾा सुख ॾिना अथई। ऐं 22 ॾींहं गुज़रिया, 2 पखी ॻाल्हाइनि पिया। चए छा आहे 6 ॾींहं सेठ मरी वेंदो। हाणे जो अॼु मथो पीरियो, हाणे कंहिंखे विकिणे, जेके न पर विके। हाणे पखी जो साईं 6 ॾींहं सेठ मरंदो। हाणे जो मथो फिरे, हेॾे वञे होॾे वञे। हाणे मां कीअं करियां? वेचारे खे कोई रस्तो न मिले। 7 बजे मंदर न वञे, हिते वञे। हाणे 6 ॾींहं मरंदुमि, मूंखे ॾींहुं 4। हाणे मां छा कयां? 4 ॾींहं गुज़रिया, सुभाणे मां मरंदुमि। सॼो टेंशन में, रोटी विसरी वियसि, ॿाहिरि विसरी वियसि, ॾींहुं राति छो हिकु ॾे फिरे वरंदो। वियो संत ॾे, चयसि मथां मुसीबत थी वई आहे, मां कमायुमि खोड़, पर हाणे जान वेंदी पई आहे। हाणे पहिरें ॾींहुं घोड़ो चए तॾहिं बि मां कमायो, गांइ चए तॾहिं बि भेण मूंखे फ़ाइदो पियो, मुर्गी बि वेंदे वेंदे मूंखे सभु कुझु ॾेई वई। हाणे 6 ॾींहं तूं मरंदे, अॼु 5 ॾींहं, हाणे मां काॾे वञा? कोई रस्तो कान्हे। संत चयुसि साईं तूं पंहिंजो मौत पाण ख़रीद कयो आहे, मां छा कयां? चयसि कीअं? चढ़े जहिड़ो तो वॾो हुए तूं से थी, जेके तुंहिंजा पाप हुया, जेको पोयां पापनि जो हमिलो थिए पियो, उहो सभु तुंहिंजो माल पाण ते पियो ख़बर। उहो खणी करे तुंहिंजा पाप खणी करे पंहिंजी जान पियो ॾे। तूं चओ पैसनि में जेको तोसां चङो हले, तुंहिंजे वारो पंहिंजी जान ॾेई छॾे, उन्हनि खे विकिणी छॾे, ज़ाहिर पंहिंजो मौत पाण ख़रीद कयो थी, उन्हनि खे छा कजे? हक़ीक़त में जेको पोयों हमिलो थींदो आहे, दुख में, तकलीफ़ में, परेशानी में, या दुख अचण वारो हूंदो आहे, उनको अॻु में जेके वरी उन जूं दुआऊं मिलंदियूं, दुख खों बचाईंदियूं। सतगुरु ईश्वर मालिक सचो साईं उहे सुख जा द्वार खोले छॾींदो आहे। अॻिते वधो, जीअं बेगराज कयो उनखे, पर अगरि तकलीफ़ अचण वारी उनजे लाइ दुआऊं बि ज़रूरु। इन करे सचे साईं चयो, कंहिंखे ख़ाली न मोटायो, हर कंहिंखे राज़ी करे छॾो, कुझु न कुझु पोइ बि ॾेई छॾो, दुआऊं पोइ बि वरंदा रहो। इन करे हर हिकु चीज़ जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो भाग हूंदो आहे, पंहिंजी पंहिंजी क़िस्मत हूंदी आहे, पंहिंजी पंहिंजी चङाई हूंदी आहे। इन करे जहिड़े नमूने असांजो खाधो हूंदो आहे, हर खाधो प्रसाद न हूंदो आहे, हर खाधो भंडार न हूंदो आहे, हर खाधो घर जी रोटी न हूंदो आहे, हर खाधो होटल जी रोटी न हूंदी आहे, हर खाधो दावत जी रोटी न हूंदी आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो महत्व, पंहिंजो पंहिंजो पाप, पंहिंजो पंहिंजो पुण्य, सभु कुझु पंहिंजो पंहिंजो आहे। साॻे नमूने सां जेको ॾींदा आहियूं उनजो बि पंहिंजो पंहिंजो महत्व, पंहिंजो पंहिंजो ॾियणु। साॻे नमूने वरी पैसो अहिड़ो हूंदो आहे,
जिन से कई गलत तरीके में इस्तेमाल कयूं, गलत जगह ते इस्तेमाल कयूं, गलत अंदाज सां इस्तेमाल कयूं, तो वरी वो पंहिंजो पाप छॾे वेंदो, वरी ओतिरो दुख छॾे वेंदो आहे जॾहिं उहो मोटी करे मिले। तंहिंजे करे अॼु असां नाम दान विस्पतिवार गुरुवार जो ॾींहुं सच साईं जो ॾींहुं ऐं नाम दान जी बख़्शिश लाइ, यानी नाम यानी ईश्वरता सां मिलणु, इन करे नालो ई सिर्फ़ु नाम, ॿियो कुझु बि न। ऐं नाम उहा चीज जेका डायरेक्ट असांखे ईश्वरता सां मिलाए। छाकाणि जंहिंजो कोई नालो न आहे, सभु नाला तुंहिंजा नी। इन करे ईश्वर हर को पंहिंजी पंहिंजी ॿोली में पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां कहिड़े नमूने मुख़्तलिफ़ तरीक़नि नालनि सां पुकारींदो आहे। कोई भॻवानु चवंदो, को ब्रह्म चवंदो, कोई गाद चवंदो, कोई कुझु चवंदो, को सचो साईं चवंदो। हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां जंहिं ॿोली में जहिड़े तरीक़े सां पुकारे, उहो हिकिड़ो सभिनी खे ओड़ो ई त वर्दी ॾींदो आहे, ओड़ो ई चवंदो आहे। कंहिंखे चयो अथई मूंखे भॻवानु चयो आहे, गाद जो चई मां तोखे वर्दी न ॾींदो। कंहिंखे चई त मूंखे सचो साईं चयो आहे, मूंखे ईश्वर छो थो चई। जेके नाला हूंदा आहिनि सभिनी नालनि खे हिकु जहिड़ो त वर्दी ॾींदो आहे। जंहिं बि तरीक़े सां उनखे पुकारो, सिर्फ़ु सॼो प्यार, प्रेम, श्रद्धा, विश्वास, जहिड़ी श्रद्धा हूंदी, जहिड़ो विश्वास हूंदो, जहिड़ो प्यार हूंदो, उन अंदाज़ सां असांखे मिलंदो। जंहिं रूप में ॾिसंदासीं उन सां मिलंदो। तंहिंजे करे नाम दान जो मक़सदु आहे उन ईश्वर खे पाइणु, उन परमात्मा खे पाइणु। ऐं ईश्वर खे पातोसीं यानी सभु कुझु पाए वरितोसीं, वरी त कुझु पाइण लाइ रहंदो ई कोन्हे। जॾहिं उहो मिले त बाक़ी पोइ रहंदो छा आहे? उहो सचो साईं मिले त बाक़ी रहंदो छा आहे? जीअं हिकिड़ो मिसाल ॾिबो आहे, हिकिड़ो राजा हो, उनजूं 4 राणियूं। के ॿिए पासे वञे पियो, पंहिंजी राणियुनि खां पुछे, जेको चओ तव्हांजे लाइ कुझु वठी अचां। उहो हिकिड़ी राणी खाधे पीते जी शौक़ीन हुई, हुन पंहिंजा लिस्ट ठाहे ॾिनी, हे खाधा मुंहिंजे लाइ वठी अचां, हे तव्हां वटि सुठा मिलंदा आहिनि, इहे वठी अचां। ॿी राणी ज्वैलरी जी शौक़ीन हुई, उन पंहिंजी ज्वैलरी जी सॼी लिस्ट ठाहे ॾिनी, हे हुते सुठा मिलंदा, हे पंहिंजे लाइ वठी अचां। टी राणी जेका आई उहा कपिड़नि जी शौक़ीन हुई, अहिड़ी ड्रेस आहे, हे सभु कुझु वठी अचां। ऐं चौथी राणी की जीअं तुंहिंजे लाइ छा, उहो चवंदो न बसि तूं मोती अचे, मूंखे तूं खपे, ॿियो कुझु न खपे। ऐं राजा वियो, जो मोती आहे जेके जंहिंजी लिस्ट हुई उहो साबुन खे ॾेई छॾे, ज्वैलरी वारे खे ज्वैलरी ॾिनई, कपिड़नि वारे खे कपिड़ो ॾिनई, खाधे वारे खे खाधो ॾिनई। चयसि मूंखे तूं खपंदी आहे, हुनखे पाण खे ॾेई छॾे। हाणे हुननि खे कपिड़ा ज्वैलरी खाधो पहुतो, पर जंहिंखे राजा मिलियो, जंहिंजो राजा थियो त पोइ राजा ई कंहिंजी ॾिनी, सॼी राजाई जो मालिक त उहो ई बणिजी वियो जेका तंहिंजे करे इहे संत महात्मा इहे बसि मालिक खे वठी वठंदा आहिनि, इन करे पंहिंजी मर्ज़ी सां हलींदा वेठा हूंदा आहिनि। जेके बि हलंदा जेको चवंदा आहिनि थी वेंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी सां कंदा वेठा हूंदा आहिनि। छाकाणि त परमात्मा खे वठी वठंदा आहिनि, जॾहिं परमात्मा खे वठंदा आहिनि त बाक़ी सृष्टि कंहिंजी बचंदी आहे, पंहिंजी मर्ज़ी सां वेठा हलींदा हूंदा आहिनि। जॾहिं उन मालिक खे वठी वरितो त बाक़ी पूरी काइनात कंदी आहे, उहा बि त उन्हनि जी थी वेंदी आहे न। पंहिंजो पाण सभु छॾे करे हिकिड़े खे वठी छॾंदा आहिनि। वॾे अकुल जी ॻाल्हि आहे, दिमाग़ जी ॻाल्हि अथनि, वॾा होशियार घटि हरू भरू चऊं इहे सम्झंदा कुझु कोन्हे, पर घणा होशियार आहिनि। जेको मारे थो आहे पुॼण लाइ थोरो ॾुखियो हूंदो आहे, हिकिड़े खे वठी करे बाक़ी सभु कुझु वठी वेंदा आहिनि। तंहिंजे करे नाम जो मक़सदु आहे उन परमात्मा खे वठणु, ऐं परमात्मा खे वठणु जो मक़सदु आहे परमात्मा थे आणु।
वरी कमाल जी ॻाल्हि उहा आहे, परमात्मा खे वठण जो आहे, वरी उन जो वांगुरु थियण ॼण में लीन थियण। ऐं जेकॾहिं उनखे वठणु चाहियूं था, उन जहिड़ो थियणु चाहियूं था, त पोइ उन अंदाज़ जा असां में इख़लाक़, किरदार, गुण, बहितरियूं चङायूं उहो बि हुजणु खपे। तंहिंजे करे नाम दान जो मक़सदु आहे परमात्मा वांगुरु, ईश्वर वांगुरु, सचे साईं वांगुरु बणिजणु। ऐं बणिजण जो मक़सदु आहे उनजे गुणनि खे, उनजी चङाइनि खे, उनजी तपस्याउनि खे, उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में आणणु, पंहिंजो पाण खे उन जहिड़ो बणाए। इन करे छाकाणि त सफलता जी कड़ी हूंदी आहे, हे उहा सफलता जी कड़ी आहे जेके पाइण खां बाद वरी कुझु पाइणो ई न पवे, सभु कुझु थियण। पर उनजे लाइ जीअं असां चयोसीं असांजी शुरूआत हुजे, भई जेकॾहिं असां चङाई नथा करे सघूं, हलो पुञ न वरितोसीं, पर बुराई करण जो पाप त न खणो। कंहिंखे हलो असां आदर न ॾेई सघियासीं, पर कंहिंजो निरादर त न कयूं। कंहिंखे चङा ॿोल न ॾेई सघियासीं, पर कंहिंखे ग़लति ॿोल न ॾियूं। कंहिंसां चङो न हली सघियासीं, बहितर न हली सघियासीं, पर कंहिंसां बुरो त न हलूं। असां पुण्य बेशक शुरू में न करे सघूं, पर असां पाप त न कयूं, पापनि खां पाण खे बचाईंदा अचूं। हलो पुण्य न कयूं, कोई ॻाल्हि कोन्हे, पाप त न कयूं। असां पुण्य कोई न कयूं, सिर्फ़ु उन सचे साईं जे में जहिड़ा आयासीं ओड़ा ठीकु आहे, पर ठीकु आहे, पुण्य न कयोसीं पर पाप बि त न कयोसीं, उहा बि त असांखे वॾी आशीर्वाद आहे। जीअं असां ॾिसंदासीं भई बेगराज सचे साईं जी दामन में वेठो ई हुयो, उनखां पुण्य त कोन कयो, पर जंहिं कर्मनि उनखे नौकर बणाए छॾियो हुयुसि बि कुझु कोन, पर उन पुण्य न कयो, सिर्फ़ु पाप छॾे करे सचे साईं जे वेझो आयो। उन पाप न करण सचे साईं खे ॿ दफ़ा चयो, तो पूरो आराम कर, कुझु बि कर या बि, पर टे दफ़े चयूं सेठ बेगराज, पोइ त दुनियाऊं अॻिते ॿई द्वार खोले छॾियऊंसि न, ॿिनी द्वारनि सां सरशार करे छॾियऊं, भरे छॾियऊं। तंहिंजे करे असां आम तौर इंसान जेके बि आहियूं, असां पुण्य जे चक्कर में घणो कुझु करण जी कोशिश कंदा, चङो करण में असां ॾाढी कोशिश कंदा, बहितर थियण में असां ॾाढी कोशिश कंदा, कंहिंसां चङो व्यवहार करण में असां ॾाढी कोशिश कंदा आहियूं, पंहिंजे तरफ़ां कोई न घटेंदा आहियूं जेके बि आहियूं, पर असांजी मेन कमी जेका रहिजी वेंदी आहे, असां पुण्य बि कंदा आहियूं, चङाई बि कंदा आहियूं, बहितरी बि कंदा आहियूं, सहयोग बि कंदा आहियूं, भीख बि ॾींदा आहियूं, संत महात्मा खे दान बि ॾींदा आहियूं, सचे साईं जी दामन में बि रखंदा आहियूं, पर असांजे वॾे में वॾी कमी जेका रहिजी वेंदी आहे, असां पाप न छॾींदा आहियूं, असां गिला न छॾींदा आहियूं, असां ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा आहियूं, छॾींदा आहियूं, कंहिंजो निरादर करणु न छॾींदा आहियूं, कंहिंजी इज़त खे उछलाइण न छॾींदा आहियूं, कंहिंखे दोखो ॾियणु न छॾींदा आहियूं, कंहिंजा पेर कढणु न छॾींदा आहियूं, असां मार उते खाई वेंदा आहियूं। तंहिंजे करे पुण्य असां कयूं या चङी ॻाल्हि आहे, पर उनखां अॻु में असां पाप खां परे थियूं, असां पाण खे पाप खां बचाइण जी कोशिश कयूं, पंहिंजो पाण खे बहितर करण जी कोशिश कयूं। ऐं जेकॾहिं ठीकु आहे
कोई कंहिंजी गिला करे थो, कोई घटि वधि ॻाल्हाए थो, कोई चङे लाइ कुझु चवे थो। असांजी मर्ज़ी आहे विहूं न विहूं। पहिरियों त असांखे बहितर चऊं, न ॿियो ख़ामोश थियणु पंहिंजे वासा। असां ॾिसंदा आहियूं घणो करे सभिनी सां ओढ़ा थी वेंदा आहियूं उन वक़्तु, उन जा साथी बणिजी वेंदा आहियूं। भई उहो करे थो, भई असां हुन गिला जा घॻा छो खणूं, कहिड़ी ज़रूरत आहे। असांखे वर्दी न ॾियूं तॾहिं बि पाप ख़तमु थी वेंदो आहे। घणो करे त इन करे बि पाप थींदो आहे, ग़लति थींदो आहे। भई ॿिए चयो थोरो चाबी खोले असां शुरू थी वेंदा आहियूं, जेको बि आहे कंहिंसां ॻाल्हाइणु, कंहिंजी गिला करणु, कंहिंजे लाइ कुझु चवणु, कंहिंजा ऐब जो ई करणु। भई ॿिए जी ऐब जो ई करण खां अॻु में पंहिंजो पाण खे त ॾिसूं, छा उहो पाप, उहो ऐब मूं में न आहे, उहा ग़लती मूं में न आहे। या मां के पंहिंजे ते पर्दो कोन्हे विधो छा? साॻी कोई ॻाल्हि हूंदी आहे, कंहिं ॿिए जे लाइ हूंदी आहे, असां केतिरी उछालींदा आहियूं। भले कोई साॻी ॻाल्हि पंहिंजे कोई घर जो माण्हू या कोई साथी कंदो आहे, उनखे उछालण जी कोशिशि कंदा आहियूं छा? उनजी ॿुधण लाइ तयारु हूंदा आहियूं छा? या उनखे दॿाइण जे लाइ या ख़तमु करण जे लाइ तयारु हूंदा आहियूं, छा कंदा आहियूं? जेकॾहिं असां पंहिंजे ते पर्दो विझी सघूं था त ॿिए ते बि पर्दो विझी सघूं था। इहो वॾो तजुर्बो हूंदो आहे। इंसान पाण खे शेर सम्झंदो आहे, पर कुएं खां केतिरो वठंदो आहे, पाण जहिड़ो कंहिंखे न सम्झंदो आहे, पर कुओ अची वेंदो आहे त पोइ छा वेंदो। ऐं पाण खे सम्झंदो आहे कोई मां कोई हिलाए न सघंदो आहे, पंहिंजो पाण खे केॾो सम्झंदो आहे, पर कॾहिं कॾहिं जहिड़ो मच्छर या मख अची वेंदी आहे त पोइ छा करे ॾेखारींदी आहे। पुॼी मच्छर सां बि न सम्झंदो आहे, सम्झंदो अलाए छा। साह कुएं खां वेंदो था सम्झंदो शहर खां वधीक आहे, या वॾे एॾी मौक़े ते वॾे कमाल जी चीज़ हूंदी आहे। मक़सदु दान जो मक़सदु आहे पाण जहिड़ो थियणु, ऐं हर हिक खे ॾियण में असां ख़बरदार आहियूं। पर कमाल जी चीज़ इहा आहे, दान हमेशा असां सतगुरु सचे साईं ईश्वर भगवान संत के मंदिर खे ॾियो। ग़लती सां बि दान असां कंहिं अहिड़े खे न ॾियूं जेको असांखे उबतो करे सघे। दान लफ़्ज़ उन लाइ इस्तेमालु थींदो आहे, शेवा वॾनि जे लाइ इस्तेमालु थींदी आहे, चङनि जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। असां माउ पीउ ॾाॾो पंहिंजा वॾा या कंहिंजे नाले ते कुझु कयोसीं, उहो दान थोरे चई सघंदो, उहा शेवा चई सघंदा। सहयोग सां असां ज़रूरतूं सभु पूरियूं करूं, ऐं सहयोग खे असां सचे साईं जी रहमत वांगुरु परोपकार करे सम्झूं। जेकॾहिं सहयोग या मदद हूंदी त पोइ थी सघे थो उहो पुण्य सां को कॾहिं पाप कराए छॾे। छाकाणि तो अहंकार कईंदो आहे, भई मां एतिरो हलियो मांसि, बसि न हलियो, गिला जो घांगो न बणाए छॾे। असांखे बजाए सुकून ॾियण जे असांजो टेंशन ऐं तनाव न वधाए छॾे। छाकाणि जो वॾो तनाव हूंदो आहे, टेंशन एॾो हूंदो आहे, कंहिंसां चङो हलो न वरी उहो न हले, खोपड़ी एॾी फिरंदी आहे, एॾो टेंशन थींदो आहे, माण्हू बीमार थी पियो, निंड थी वेंदी हूंदी। तंहिंजे करे चङाई जे नाले ते करे मंदाई ख़रीद न कयो। जो चइबो आहे न, भई चङे जे नाले ते करे मंदा न बणिजो, ग़लति न चओ। हर भरू पाप असां छो करूं? हे बि चङाई करे असां मंदाई छो वठूं? असांखे सचे साईं जो परोपकार नालो ॾिनो न, भई ॿिए जो कमु असां पंहिंजो सम्झी करे कयोसीं, हुनजे लाइ असां कयो किथे आहे, पंहिंजे लाइ कयो आहे। ऐं उहो पाप असां ईअं बि सम्झूं न, भई जेकॾहिं असां हुनजी मदद कईसीं, हलो पुण्य न बि थियो, उनखे जेको ग़लति कमु करे असां पाप छॾायोसीं, इहो ई त वॾो पुण्य आहे न। असां पाप न करणु ॾिनोसीं, थोरी ॻाल्हि थोरे आहे। असां इंतज़ारु छो कयूं भई पाप करे त पोइ असां करूं, पाप खां अॻु में पाप खे रोके छॾूं, इहो वॾो पुण्य आहे न।
पंहिंजे करे परोपकार उहो ईंदो आहे जेको असां ॿिए लाइ न कयोसीं, पाण लाइ कयोसीं, ॿिए जो पाप छॾायोसीं, इहो ई वॾे में वॾो पुञ आहे, हिन में छा आहे। ऐं पोइ वरी बीक ऐं उहे पोयां आशीर्वाद असांखे वधाईंदी आहे, गुणनि सां भरींदी आहे। दान असांजो ऊचाइनि खे छुआईंदो आहे, आशीर्वाद असांखे चङो बणाईंदी आहे, सहयोग या परोपकार उहो असांखे रहमत सां भरींदी आहे। भीख असांजे पोयनि हमलनि खां बचाईंदी आहे, दुखनि खां, तकलीफ़ुनि खां, जेके ईंदड़ दुख ईंदी आहे, जेके ईंदा नी उन्हनि खां आज़ादु कंदी आहे। तंहिंजे करे सभु चीज़ूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते सही हूंदियूं आहिनि, सभु चीज़ूं बहितर हूंदियूं आहिनि, सभु चीज़ूं पंहिंजी जॻह ते ठीकु हूंदियूं आहिनि। ऐं इन करे सभ खां वधीक इंसान दान कंदो आहे, छाकाणि तुंहिंजे अंदरि आत्मा हूंदी आहे जेको अॻिते सदाई वधंदो रहे, सदाई अॻिते हलंदो रहे। ऐं भीख कोई ॾिबो आहे छाकाणि त इंसान खे दुख जेको आहे थोरे वक़्त लाइ ईंदो आहे पर लॻंदो घणो आहे। सुख जेको आहे हूंदो घणे वक़्त लाइ आहे पर यादि न हूंदो। इन करे सुखनि जा ॾींहं जेके हूंदा आहिनि असांखे ज़हन में बि न हूंदा आहिनि, दुख थोरी बि तकलीफ़ ईंदी आहे त घणो महसूसु थींदो आहे। इन करे जॾहिं कोई भीख या कंहिंजा कुझु ॾींदा आहियूं त पंहिंजो जेको पवंदो आहे उहो करे छॾींदा आहियूं, पर दान पंहिंजी चङाई में असांजो साथ सदाई ऊचो रहंदो आहे। ऐं हमेशह वरी मथे सां पंहिंजो संग रखो जेको पाण सां वधीक हुजे, साथ हुजे, उन सां रखी करे, उन सां रही करे वरी असां अॻिते वधी वेंदासीं। कॾहिं बि पाण को मथे सां साड़ या जलन न रखो, साथ रखो। आम तौर सां हलो इहो वरी ॿिए पासे वेंदासीं, अॼु जेको पाण सभु गॾु थियासीं वो नाम दान जो ॾींहुं, यानी मालिक खे पाइण जो ॾींहुं, उन सचे साईं जी रहमतुनि सां भरजण जो ॾींहुं। इन करे ॾींहं में विस्पति जो, उन सचे साईं जे जनम जो, गुरु जो, जेको बि नालो जो आहे बि गुरुवार, ऐं नाम दान, दान जो मक़सदु आहे पाण जहिड़ो करणु। माना सचो साईं इन जे पोइ त मक़सदु असांखे पाण जहिड़ो बनाए छॾे, यानी पंहिंजी रामतुनि में बनाए छॾे। हू पंहिंजी आशीर्वाद, पंहिंजी आसीस, पंहिंजा गुण, पंहिंजी रहमत अहिड़ी बख़्शे जी असां मन में सभु खूबियूं, चङायूं, तपस्या, नाम, ध्यानु एतिरी रहे जो उन रंग में सदाई रंगिया रहो। ऐं जॾहिं उनजी आशीर्वाद मिली पोइ संसार हुजे या संसार खां अॻिते हुजे, सदाई रोशनी हूंदी आहे, सदाई प्रकाश जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियऊं। उहो मौक़ो असांखे उन सचे साईं जी रहमतुनि में आणे थो, सचे साईं जे रंग में रंगे थो। ऐं उनजे लाइ असां हर रोज़ कुझु वक़्तु उन सचे साईं जे नाम ध्यान सां पंहिंजे जीवन खे बहितरनि सां भरूं, गुणनि सां भरूं, रहमतुनि सां भरूं, इहो सॼो जीवन सदाई चमकंदो हले। सो जी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरुदार, उन ईश्वरदार इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई जे नाम ध्यान सिमरन सां जुड़ी करे
पंहिंजो पाण खे भागन भरियो बणायूं ऐं उन सचे साईं जी शेवा सिमरन ऐं राम तुन संगत हर एक सां बेहतर व्यवहार कंदे उन सचे साईं जी आशीर्वाद जा पात्र बणिजो। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।